जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 8 डिसेंबर 2023 जुमे जो ॾींहुं, हिंदू महीनो मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष जी एकादशी उत्पत्ति एकादशी। हलो तो शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। स्थान परिवर्तन करण जे लाइ अॼु ॾींहुं तमामु लाभदायक मञियो वेंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थियण जी आशंका आहे त घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र जो जाप करे निकिरंदा। ओम त्र्यंबकम जजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मोक्षयमामृतात्। इहो चई करे निकिरंदा त बहितर रहंदो। कार्यस्थल ते तव्हां खे धन जी प्राप्ति थी सघे। तव्हां जो स्वास्थ्य अॼु साधारण ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि जे लाइ अॼु इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेका बि हुननि जी इच्छा थींदी पूरी थियण जी संभावना आहे, पर हुननि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। हुननि खे काई न काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी बि प्राप्ति थींदी। त अॼु जो ॾींहुं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। परिवार में ऐं कार्यस्थल ते तव्हां खे माहौल तमामु सुठो ई मिलंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। अॼु कोई धार्मिक यात्रा या धार्मिक स्थान ते वञी करे कुझु न कुझु दान करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। स्वास्थ्य तव्हां जो सुठो ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते भाग्य पूरो साथ ॾींदो, पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य जो तमामु ध्यानु ॾियणो आहे, न त कोई गंभीर रोग सताइण जी आशंका आहे। हुन जे लाइ कोई बि देवी जे मंदिर वञी करे काई न काई मिठी शइ भोग लॻाइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो कमु या इन्वेस्टमेंट करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। अॼु तव्हां जो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते कोई न कोई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें तव्हां खे सफलता जी प्राप्ति थींदी। त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त डपु या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ भगवान शिव जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हां खे कार्यस्थल ते धन जी प्राप्ति थी सघे। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। धन धान्य बि अॼु हुननि खे प्राप्त थींदो। अॼु कोई अटकियल कम पूरो थियण जी भी संभावना है, त अॼु जो ॾींहुं तमाम सुख सां गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते भी तव्हां खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो, त ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या पंहिंजे रिश्तेदारनि मां या पंहिंजे कार्यस्थल ते काई न काई खुशखबरी मिलण जी संभावना आहे। मन हुननि जो तमामु प्रसन्न रहंदो, तॾहिं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। धन जी प्राप्ति तव्हां खे अॼु थी सघे। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में।
उत्पत्ति एकादशी त मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष जी जेका एकादशी हुंदी आहे हुनखे उत्पत्ति एकादशी यानी एकादशी जी जेका माता आहे विष्णु खां जेका उत्पन्न थी हुई वो अॼु जे एकादशी जे ॾींहुं थी हुई त हुनजे करे अॼु जेको बि माण्हू भगवान विष्णु खे ऐं लक्ष्मी खे पंचामृत सां सनानु कराईंदो, सचे श्रद्धा ऐं भाव सां तुलसी चाढ़ींदो, नैवेद्य जो भोग लॻाईंदो ऐं व्रत रखंदो त भगवान विष्णु हुननि जा सभु पापनि जा नाश कंदा ऐं पुण्य खे वधाए करे हुननि खे मरण खां पोइ स्वर्ग जी प्राप्ति कराईंदा। त चवंदा आहिनि कि अॼु जे ॾींहुं तुलसी जी पूजा करणु, शाम जे टाइम ते तुलसीअ जे हिते ॾीओ ॿारणु तमामु लाभकारी मञियो वेंदो आहे। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे चिराग जी जो, जेके भोपाल मध्य प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे कम में जाम बाधाऊं थी अचनि। त चिराग जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां अहिड़ी कोई बि गौड़ी दशा नथी हले जंहिंसां तव्हांखे तकलीफ़ थींदी हुजे। थी सघे त पंहिंजे कार्यस्थल जो तव्हां वास्तु ज़रूरु हिकु दफ़ो चेक कराइजो ऐं जॾहिं तव्हां पंहिंजो दुकान या ऑफिस वधाईंदा आहियो यानी बंदि कंदा आहियो त 2 कपूर ॿारे करे घर जी तरफ़ निकिरी वञिजो ऐं पुठियां निहारे न ॾिसिजो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।